सोशल फोबिया या सोशल एंज़ाइटी डिसऑर्डर या ईअं चइजे त ॿियनि माण्हुनि सां या महफ़िल में वञण खां परेशानी थिए या ख़ौफ़ थिए। हाणे बज़ाहिर त जंहिंखे इहा तकलीफ़ न आहे त उहो त चवंदो भई ॿियनि सां मिलण में कहिड़ी परेशानी थींदी, पर जिन माण्हुनि खे हूंदी आहे उनखे ॾाढी तकलीफ़ ॾींदी आहे। हिन बीमारी में माण्हू खे ईअं महसूसु थींदो आहे जॾहिं की महफ़िल में वेंदो, अलाए माण्हू मूंखे ॾिसनि था, अलाए मां सही नथो ॻाल्हायां, अलाए मां कोई ग़लति लफ़्ज़ न ॻाल्हाए वेझां, पोइ कोशिशि करे या त ॻाल्हाईंदा न आहे, चुप चुप वेठा हूंदा, या वरी इहो आहे त इन्हनि जॻहियुनि ते वेंदा ई न, ऐं वेंदा त एॾी परेशानी थींदी, कंहिंजी दिलि तेज़ी सां धड़कंदी आहे। अगरि को सुवालु पुछंदो माण्हू उनखां त ख़ौफ़ वठी वेंदो, उनखे सही जवाबु ॾींदा, कॾहिं हब कंदा उन जवाब में, त उनखे परेशानी थींदी, अलाए मां सही नथो ॻाल्हायां, अलाए मूंखे ग़लति ॻाल्हि करे वेझां। हाणे इहा ॻाल्हि आहे त इहा हिकिड़ो त इहो महफ़िल में वञण सां, कंहिं शादी बियाह में, कंहिं दावत में, कंहिं बर्थडे पार्टी आहे, पोइ इहे माण्हू अवॉइड कंदा, न वेंदा, त मतां उते वञा, मतां ॻाल्हाइणो पए, मतां माण्हू छा चवंदा, मां सही थो लॻां अलाए न, पोइ जीअं मतां माण्हू जज कनि मूंखे, पोइ इहे वेंदा ई न या अवॉइड कंदा। जे वेंदा त उनखे तकलीफ़ ईंदी उते। अहिड़े तरीक़े सां कुझु माण्हुनि खे माल में वञण में, वॾे गोड़ में वञण में तकलीफ़ थींदी आहे। कुझु माण्हुनि खे इवन चइबो आहे न, कंहिं ग्रासरी स्टोर ते वञिबो आहे, कंहिं नंढे कंहिं स्टोर ते वेंदा, उते बि घबराहट थींदी, पोइ चवंदा भई ॿियो मूंसां गॾु हले कोई, तूं हल मूंसां ॻाल्हाए हली तूं उते, मां न ॻाल्हाए सघंदुसि उते। ऐं हीअ ॾाढी आम बीमारी आहे, मर्दनि में बि औरतुनि में बि थींदी आहे। हाणे हिनखे कीअं ठीकु कजे? हाणे दवाऊं बि हूंदियूं इन लाइ, इन जे इलाज लाइ, पर हर फोबिया जो या हर ख़ौफ़ जो इलाजु हूंदो आहे त उन तरफ़ वञिजे, न कि उनखां परे भॼिजे। पहिरीं ॻाल्हि हूंदी आहे माण्हू सिखे त जॾहिं मूंखे परेशानी थिए, एंज़ाइटी थिए, जॾहिं ख़ौफ़ थिए, दिलि तेज़ी सां धड़कणु शुरू थिए, पसीनो थो अचे, त माण्हू पाण खे रिलैक्स करणु सिखे। रिलैक्स करण लाइ जीअं मां ॿियनि वीडियोज़ में ॿुधायूं, डीप ब्रीदिंग एक्सरसाइज़िस, वॾा आराम आराम सां साह खणिजनि, अंदरि करे साह खणिजे ऐं आराम सां ॿाहिरि कढिजे, ॿियनि वीडियोज़ में ॿुधायल आहे। पहिरियों त इहो सिखिजे, त जॾहिं अहिड़ो ख़ौफ़ थिए, परेशानी, त माण्हू उते आराम सां डीप ब्रीथ करे वेही, त जीअं माण्हू रिलैक्स थी सघे। या माइंडफुलनेस जो एक्सरसाइज़ मां ॿुधाइनि, उहे करे कोशिशि। अगरि ॾिसे त जेको आहे इहो मां करे सघां थो, पोइ उन ते छा आहे, पहिरियों कंहिं हिकु नंढी जाइ ते वञे या नंढी महफ़िल में वञे, जिते चए त ठीकु आहे मां ॻाल्हाए सघुसि, पोइ आस्ते आस्ते वॾनि जाइनि ते वञणु शुरू करे, पोइ उते कोशिशि करे पाण ई इनिशिएटिव वठी कंहिंसां ॻाल्हाइण जी कोशिशि कंदो, ॾिसंदो, घर अची सोचींदो, ॾिस मां त सही ॻाल्हायो, मुंहिंजी त ॿिया नेकी पिया करे अथऊं, पोइ वरी यादि करे पाण खे त ॾिस मां पहिरियों केॾो ख़ौफ़ हुयो त मां वेंदुसि, मां सही न ॻाल्हाए सघंदुसि, मोटी आयो आहियां, मां ॾिठो आहे त कीअं थियो आहे। त पहिरियों त कोशिशि कंदो उन सिचुएशन में वञे। ॿी ॻाल्हि इहा त इहो सोचे त भई मां अॻे बि वियो आहियां त मां कोई अहिड़ो ग़लति न ॻाल्हायो, माण्हू खिलिया न आहिनि मूं ते, वरी जेका मोटी अचे त ॾिसे मां सही ॻाल्हायो, पोइ आस्ते आस्ते हुनजो कॉन्फिडेंस वधंदो वेंदो, हुनखे आस्ते आस्ते इहा त मां कयां, कोशिशि कयां। हाणे ॿुधाइण में सवलो आहे इहो, पर करण में टाइम लॻंदो आहे, ईअं हिकु ॾींहं में न थींदो आहे, आस्ते आस्ते प्रैक्टिस कबी। पर इन्हनि लाइन्स सां, इनखे असां चवंदा आहियूं कॉग्निटिव बिहेवियर थेरापी, इन तरीक़े सां कोशिशि कंदो त जेका माण्हुनि सां मिलण जी, ओपरनि माण्हुनि सां, धारनि माण्हुनि सां मिलण जी, या महफ़िल में वञण जी जेका एंज़ाइटी आहे, जेका परेशानी आहे, उहा घटिजी वेंदी ऐं माण्हू पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि गुज़ारे सघे थो पियो। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, इनखे सब्सक्राइब कयो ऐं घणे या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।